ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी हैं, निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंच बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। यदि मुठो मिठो शिव बाबा आपके तन द्वारा सुवंता के मुख्यदार बाबा सुवंता की हाणे तव्हां ॿारनि खे श्वासोश्वास मूंखे यादि कयो। असांखे श्वासोश्वास निराकार बाबा खे यादि कयो। हर श्वास में जॾहिं असांखे परमात्मा जी यादि हूंदी तॾहिं असांजो बेड़ो पार, तॾहिं असांजो कल्याण। जॾहिं हिन समय माण्हू जी कॾहिं श्वास निकिरी थो वञे कुझु पतो लॻे थो। अगरि हर श्वास में बाबा जी यादि रहंदी त कीअं श्वास में असां शरीर छॾूं त हुनमें भॻवान जी त यादि रहंदी न। इन करे बाबा चवनि था कि हिन समय असांखे श्वासोश्वास बाबा खे यादि कयो त हिन सां असांजी कमाई बि ॾाढी आहे। असांजे जीवन में ख़ुशी बि रहंदी। माण्हुनि जे जीवन में हाणे ख़ुशी न आहे, दुख परेशानियां। छोकी ॾिसो इहा आहे कलयुग जी अंत, संगम युग जो समय थो हले। हिनखे चइबो आहे हिसाब किताब चुकतो करण जो समय। हिन समय न असां जंहिंखां बि वरितो आहे, छा कुझु बि अगरि कंहिंखां दुख वरितो आहे, कंहिंखां धन संपत्ति वरितो आहे, कंहिंखां सुख वरितो आहे, जो कुझु बि वरितो आहे न हुनजो हिसाब किताब चुकतो करण जो समय हूंदो आहे। हिन समय सभी आत्मायूं पूरे श्रेष्ठ जन्म द्वापर युग खां असां जंहिंखां बि सुख वरितो आहे हुनखे सुख ॾियणो ई आहे। जंहिंखां असां दुख वरितो आहे हुनखे दुख ॾियणो ई आहे। जंहिंखां असां कुझु धन संपत्ति वरिती आहे हुनखे उहा धन संपत्ति ॾियणी आहे। चाहे ख़ुशी ख़ुशी ॾियो, चाहे दुख परेशान थी करे। त कोई बि केतिरो बि धन, अॼु असां चऊं था केॾो धन ख़र्च थो करे, त बाबा चए थो जंहिंजो जेतिरो लहणो हूंदो न। अॼु माण्हू टेंशन कंदा आहिनि न त भगवान बाबा जो ज्ञान न असांजे जीवन में टेंशन लाईंदी। अॼु माण्हू चवनि था ॾिस हीअ नुंहुं आई आहे केॾो ख़र्च थी करे, पैसा थी ख़र्च करे। चाहे ॿार आहिनि, चाहे घर में ॿार आहिनि, मां आहे, पीउ आहे, जो बि अगरि कोई बि पैसो ख़र्च करे थो। अॼु जेकी नुंहुं आई आहे त शादी करे आई तव्हांजे घरे न करे आहे, लेणो ॾियणो आहे। जेतिरो हुनजो लेणो ॾियणो हूंदो, जेतिरो हुनखे वठिणो हूंदो उहो वठंदीसि। त तव्हां ख़ुशी ख़ुशी सां ॾियो या परेशानी सां। अॼु ॿार आहिनि, धीउ आहे, पुटु आहे, चाहे माउ पीउ जो बि आहे न। अॼु तव्हांजे घर में धन अचे थो, अगरि कोई जाची बि यूज़ थो करे, माण्हू जीअं असां सभु महिनत था करूं खाइनि इहे त कई बार हूंदो न घर में। हाणे त सभु अलॻि अलॻि रहंदा आहिनि। पहिरियों जॉइंट फैमिली हूंदी, सभु साथ में रखंदा हुया, चवंदा हुया महिनत असां कंदा आहियूं ऐं शीअं कंदा आहियूं। त उहो बि हिसाब किताब हूंदो ई आहे। त कोई वेठे कीअं खाए, कोई खाई सघंदो आहे वेठे। अॼु कोई आत्मा जो हिसाब किताब हूंदो आहे या हुनजा कर्म अहिड़ा हूंदा आहिनि की हुनखे वेठे वेठे ई खाइण मिलण जो भाग्य आहे। असांखे कंहिंसां बि रीस न करणी आहे। कंहिंजे बि भाग्य खे ॾिसी करे अगरि असां जलंदासीं, परेशान थींदासीं, तव्हांजो भाग्य छा आहे इहे सोचो न। भई अगरि तव्हां कमायो था, साम्हूं वारो खाए थो,
चलो ठीक है, असां कमायूं त वो खाए तो कोई त ऐश करे। हर ॻाल्हि में असां पॉजिटिव सोचूं। ठीक है, असां कमायो, हुननि खाधो, हुननि जो भाग्य। हर हिक ॻाल्हि में वाह वाह कंदा वेंदासीं न। अॼु नुंहुं आई आहे, नुंहुं ॾाढो ख़र्च थी कराए, ख़र्च कराए करे करे एॾो माण्हू शादी थो कराए, ख़र्च थो करे, ॿार थो पैदा करे, कोई सुख नथो ॾे। ये भी हिसाब किताब। मतलब बाबा जे ज्ञान में न असांखे एतिरो ऊंचो ज्ञान आहे, जे ज्ञान खे ॿुधी करे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं न। अगरि हिते हिकु ॻाल्हि परमात्मा जी, त असांजे जीवन में दुख, परेशानी, टेंशन सां मुक्त थी। अॼु माण्हू चए ईअं छो थी करे, असांजे ॿारनि सां लड़े थी, असांजे ॿारनि खे भॼाए थी, असांजे ॿारनि खे ईअं थी चए। हिसाब किताब आहे, हिसाब किताब तॾहिं त कोई कंहिंखे ईअं डांटंदो आहे या कुझु उल्टो सुल्टो चईंदो न। परमात्मा जा मां बाप आहिनि, कोई बि कीअं आत्मा खे फालतू में कुझु बि न कंदो। अगरि करे थी, पंहिंजो पूरो हिसाब किताब ठाहे थी, त असांखे हुनजे प्रति ॿियो ई रहम दया करणु खपे कि हे भॻवान हिनखे सम्झ ॾे, ईअं न करे, न त अॻियां वञी हुनखे पछताइणो पवंदो। अॼु माण्हू जोश जोश में कुझु बि करे थो, कुझु बि चए थो, लेकिन अॻियां वञी हुनखे पछताइणो थो पए। ऐं माफ़ी करनि था त हुननि जे ॿारनि खे भुगतणो पवंदो। अॼु माफ़ी भले चए थो कि असां ॿारनि खे पैदा कयो आहे, असां ॿारनि खे ईअं कयो आहे, तव्हांखे असां पैदा कयो, पालियो पोसियो, लेकिन तव्हां अगरि माफ़ी बुरा कर्म कंदा, अगरि ॿियनि जे ॿारनि खे ॿियनि जे घर में ॿियनि खे उल्टो सुठो चईंदा कंदा, त उहो दुख बि ॿारनि ते ईंदो न। छोकी थियण में त माण्हू चई वेंदा आहिनि न, तव्हांजे ॿारनि खे ईअं थिए त, तव्हांजा ॿार ईअं थियनि त हिते ई सभु लेणो देणो आहे। अॼु माफ़ी पैदा थो करे त हिसाब किताब बि सभु आत्माउनि जो सभु हिसाब किताब हिते ई चुकतो थो थिए। कोई कंहिंजो एहसान नथो करे, कोई कंहिंजे लाइ कुझु करे नथो। बसि माण्हू सोचदा आहिनि असां हेॾो कयो, असां हेॾो कयो, असां बि कंहिं जन्म में तव्हांजे लाइ कयो। हिन समय माण्हुनि खे हिन आत्मा जे कर्मनि जे बारे में पतो न आहे न, जंहिंजे करे माण्हू दुखी था थियनि। असां हेॾो कयो त बि असांजो मान न आहे, त बि असांजी इज़त न आहे, त बि इहे ऐश था करनि, असां दुखी वेठा आहियूं। अगरि असांखे कर्मनि जे बारे में पतो हुजे, अगरि असांखे पतो हुजे कि असां ॿिया पहिरियों बि जन्म वठी आया आहियूं, हुनजो बि हिसाब किताब चुकतो करणो हूंदो आहे, त असांखे कोई पैसो ॾे न ॾे, कोई असांजी गिलानी करे, निंदा करे, कोई कुझु बि करे, असांखे फ़र्क़ु ई न पवंदो। छोकी असांखे पर बाबा ॿुधाए थी कि हिन समय ख़ासि कलयुग जो अंत सतयुग जे आदि जे विच जो जेको इहो संगम युग हूंदो आहे, हिनखे चइबो आहे हिसाब किताब चुकतो करण जो समय। इन समय असांजो पुराणो खातो असां सभु जेके जी न दिवाली ते माण्हू दिवाली खां पहिरियों पुराणो खातो, पुराणो सभु हिसाब किताब चुकतो कंदा आहिनि, पोइ दिवाली खां नयो खातो शुरू कंदा। असल में हाणे सुठी सुठी दिवाली हिन दुनिया में अचण वारी आहे। हाणे सुठी सुठी लक्ष्मी नारायण जो दुनिया राज्य अचण वारो। दिवाली ॾींहुं माण्हू महालक्ष्मी जी पूजा कंदा आहिनि, अर्थात महालक्ष्मी अर्थात पहिरियों लक्ष्मी पोइ नारायण। त बाबा चवनि था कि उनजी दुनिया हाणे सच्ची में नई दुनिया अचण वारी आहे। असां सभु हुन समय जो बि आत्मायूं हूंदियूं, हुनजो उन ॾींहं खां नयो खातो शुरू थींदो। त असां आत्माउनि खे हाणे पंहिंजो पुराणो सभु खातो चुकतो करणो। हिन समय असां जेका बि द्वापर युग खां जो बि विकारनि जे वश, बुराइनि जे वश बुरा कर्म करे आया आहियूं, हिक ॿिए खे डांटियो, मारो, गिलानी कयो, सम्झ अॼु त पंहिंजे कंहिंखे बि कुझु डांटियो या कुझु बि उल्टो सुल्टो सोचियो या कयो, त उहो तव्हांखे चुकतो करे करे ई वञिणो।
या उन सां माफ़ी मांगो या परमात्मा खे यादि करो या ओड़ो दुख ॾिसो। ये सब जेका भी असांजी आत्मा ते लेप शेप चढ़ियल आहे न, जैसा कि चुप करण या अॼु माण्हू भगवान खे चए थो न, भगवान कुत्ते में आ, बंदर जहिड़ो मुंहुं आ, हनुमान जहिड़ो, बंदर हाथी जहिड़ो मुंहुं आ, भगवान कसमत अवतार वठी ईंदो आ, भगवान कण कण में आ, मतलब हर जीव जंतु जानवर में आहे। त अॼु माण्हू भगवान खे ईअं चए थो न, त इहे बि असां हिते भुगतऊं था। त अॼु माण्हू चए थो भगवान नांग में आ, त असां अगरि कंहिंखे चऊं था कि नांग जहिड़ो आ, त असांखे बि नांग जहिड़ो जीवन जीअणो पवंदो। इन करे कॾहिं बि भगवान खे न सर्वव्यापी न चईंदा करो। अगरि तव्हां भगवान खे चओ था हर जगह भगवान आहे, सभु कुछ भगवान तो करे, मतलब दुनिया में जो पाप थिए थो ये भगवान तो करे, त असां खां बि ओड़ा पाप थींदा। असां में बि उन जीव जंतु जानवर जहिड़ा संस्कार ईंदा। अॼु माण्हू चए थो न इहे नांग जहिड़ो आहे, सभिनि जे पुठियां ई पइजी आहे, छोकी हुन भगवान खे चए थी कि भगवान नांग में आहे। त अॼु असां कंहिंखे चऊं तूं पागल आहे, त साम्हूं वारो चईंदो न तूं पागल। अॼु असां भगवान खे चऊं था भगवान नांग में आहे, त भगवान त न चईंदो तव्हां बि नांग जहिड़ा आहियो। ऑटोमेटिकली कर्म आहे न। जिस समय असां कंहिं माण्हू खे गारियूं ॾियूं था, उन समय असांजी आत्मा ते लेप शेप चढ़ी थो वञे भई तव्हां हिनखे ईअं चयो था त तव्हां बि ईअं, तव्हांखे बि माण्हू गारियूं ॾींदा, तव्हां बि अहिड़ा कर्म कंदा। अॼु तव्हां अगरि कुझु ग़लति कमु कयो, कंहिंसां बुरो कयो, त असांजी आत्मा में लिखजी वेंदो उन समय कि असां हिन समय इहो बुरो कर्म कयो हिन आत्मा सां। त असां सां बि ओड़ो ई बुरो, ओड़ो ई दुख, ओड़ो ई परेशानी असांजे जीवन में बि ईंदी आहे। त अगरि असां चऊं था भगवान नांग में आहे, त हुन समय असांजी आत्मा जे मथां लेप शेप चढ़ी वेंदो आहे कि असां बि कंहिं जन्म में कंहिं समय नांग जहिड़ा थींदासीं। असांखे नांग जहिड़ो शरीर न मिलंदो, लेकिन असां में नांग जो संस्कार ईंदा। असांजे नांग पुठियां पइजी वेंदो न, उहा या कंहिंजे जीवन में जेके डसे करे ज़हर फैलाईंदो आहे। असां भगवान खे चयो कि भगवान नांग में आहे, मतलब अगरि हुन ई नांग कंहिंखे डसे छॾे त भगवान डसे, त असांजे जीवन में बि कोई ईअं ज़हर फैलाए। असां बि नांग जहिड़ा थी करे ॿियनि जे जीवन में ज़हर फैलाईंदा, असां में बि संस्कार अची वेंदा। असां बि ॿियनि जे जीवन में ॿियनि सां वैर भाव रखी करे हुननि जे पुठियां पइजी वेंदासीं, हुनखे परेशान कंदा। या असां में उहो संस्कार अची वेंदा। जंहिंसां भगवान खे चऊं था भगवान जो मुंहुं हाथी जहिड़ो आहे, भगवान जो मुंहुं बंदर जहिड़ो आहे, भगवान कई माण्हू चईंदा न बंदर खे ॾिसी चईंदा अरे अरे ॾिस हनुमान खे दर्शन ॾिनो। त ईअं जेका बि असां सोचूं था न कसमत अवतार भगवान खे कण कण में था चऊं, त ओड़ो दुख, ओड़ा बुरा स्वभाव संस्कार, बंदर जे उछकण जो संस्कार, हाथी जहिड़े शरीर जहिड़ो या जीअं बि आहे हुनजो संस्कार असां में अची वेंदा आहिनि। असांखे बि माण्हू चईंदा आहिनि त बंदर जहिड़ो थो लॻे, त हाथी जहिड़ो थो लॻे, हीअ त मगरमच्छ जहिड़ो थो लॻे, हीअ त फलानो फलानो। छो की असां भगवान खे चऊं था त असांखे बि ओड़ो माण्हू पाप त पईंदो न। हिन करे न सिर्फ़ मनुष्य आत्मा जे लाइ असांखे बुरो न चइणो आहे, लेकिन भगवान जे लाइ बि न त कि भई त पाप पइजी थो वञे न, पोइ माण्हू चए थो अलाए पहिरियों त एॾो सुठो हुयो, हाणे अलाए अहिड़ो छो थी वियो आहे। छो की भगवान खे माण्हू चए थो भगवान पत्थर ठिकर में आहे। अॼु असां चऊं था भगवान पत्थर में आहे, मतलब भगवान पत्थर जहिड़ो थी वियो, त असां बि पत्थर जहिड़ा थी विया। असांखे बि असांजो दिलि पत्थर जहिड़ो थींदो, असां बि एॾा पाप कंदा आहियूं, माण्हुनि सां बुरो करण लॻी वेंदा आहियूं कि असांखे अहसास ई न थींदो। माण्हू चईंदा तुंहिंजे पत्थर आहे, चईंदा न
छो छुटी असां भगवान खे पथा टेकण में ठोकूं। जैसी करनी वैसी, ये सिर्फ मनुष्य माण्हुनि सां न आहे, जेको असां भगवान जे लाइ चऊं था, भई भगवान जे लाइ असां छा था चऊं। माण्हू अॼु बारिश थी पए, गर्मी थी थिए, कोई दुख थो अचे त माण्हू चईंदा आहिनि जेकी भगवान जी मर्ज़ी। मतिलबु असां चऊं था कि ये सभु भगवान थो करे। त तव्हांजा ॿार बि ईअं चईंदा कि असांखे एॾो दुख ॾिनो, असांजे माउ पीउ अहिड़ा कर्म कया अथई न जंहिंजे कारण असांखे दुख मिलियो। हिन समय तव्हांखे केॾो दुख थींदो। अॼु तव्हांजा ॿार चवनि तव्हां ई असांजो जीवन बिगाड़ियो आहे, त तव्हांखे दुख थींदो न थींदो। अॼु असां भगवान जे लाइ चऊं था कि दुख असांखे भगवान ॾिनो अथई, त भगवान खे दुख त न थींदो, छोकी उहो त समझदार आहे, उहो त दुख सुख का न्यारो, हुनखे पतो अथसि मुंहिंजा ॿार बेसम्झ आहिनि। पर त बि तव्हांखे दुख थिए थो न। अॼु तव्हांजो ॿार चए मम्मी मूंखे हीअं कई, भई अॼु माण्हू खे कोई बि दुख थो थिए, एक्सीडेंट थो थी वञे या बीमारी थी वञे, त माण्हू चए थो जेकी भगवान जी मर्ज़ी, मथां वारे जी मर्ज़ी। अॼु माण्हू बारिश थी पए, माण्हुनि जी फसल ख़राब थी वञे, त चईंदा आहिनि जेकी मथां वारे जी मर्ज़ी। त अॼु तव्हांजे ॿार सां कुझु बुरो थिए, हुनखे बुखार अचे, कुझु बि थिए, एक्सीडेंट थी, ऐं उहो चए जीअं मम्मी मूंखे कई, मम्मी अलाए छा खाराए छॾियईं त मूंखे बुखार अची, मम्मी अलाए पापा गाॾी हलाए पोइ त जानबूझ के टक्कर मारे मुंहिंजो एक्सीडेंट कराए छॾियो, जेकी मुंहिंजे माउ पीउ जी मर्ज़ी आहे। पता थींदो अरे असां कीअं दुख ॾींदसि। और असां भगवान जे लाइ चऊं था कि जेकी हुनजी मर्ज़ी। त कूड़ थी वियो न। इन जा पाप असांजे मथां लॻनि था, इन जी सजा असांखे भुगतणी पवंदी। अॼु जो माण्हू माउ पीउ खे उल्टो सुल्टो चऊं था न, चवनि था न माउ पीउ खे, त माउ पीउ खे दुख थो थिए, माण्हुनि खे बि दुख थो थिए। भई अॼुकल्ह जे ॿार माउ पीउ खे उल्टो सुल्टो था चवनि, ऐं तव्हांजो भगवान खे चऊं था, उहो त सम्झि सर्व विश्व जो पिता आहे। एॾे वॾे भगवान जे लाइ था रोज़ रोज़ चऊं था, उहो दुख ॾे थो, हुनखे बि सुख सम्झी करे जीवन जीअं, त असांखे सजा न मिलंदी। हर ॻाल्हि असांखे ईअं न भई ग्रंथ शास्त्रनि में लिखल आहे तॾहिं था चऊं, त उहो ग्रंथ शास्त्र पढ़ण वारा ठाहिण वारा बि त दुख ॾिसनि था न त अॼु एॾो वॾो पुजारी, एॾो वॾो गुरु संत सन्यासी खे बीमारी छो थी थिए, एक्सीडेंट छो थो थिए। अॼु वॾा वॾा संतनि जा बि एक्सीडेंट था थियनि, बीमारी थी थिए, छो थी थिए, छो त उहो बि भगवान जे लाइ कूड़ था ॻाल्हाइनि न। उहो बि चवनि था कण कण में भगवान, सर्वव्यापी भगवान, जेको करे थो मथां वारे करे थो, दुख सुख उहो ई थो ॾे, सुख में आयो त ख़ुशि आयो त उहो जेको दुख ॾे थो हुनखे बि सुठो सम्झो। त उहो बि त कूड़ ॻाल्हाइनि था न, उहो बि त भगवान जे लाइ एॾो वॾो कूड़ ॻाल्हाइनि था न। पंहिंजे परम पिता परमात्मा जे लाइ चवनि था कि उहो जेको दुख ॾे हुनखे सुख सम्झो, तॾहिं त उन्हनि खे बि बीमारी थिए थी न, तॾहिं त हुननि जो जीवन में बि बुरो कुझु न कुझु दुख परेशानी त आहे, जिन कंहिंखे बि आहे ई थी। चलो ॿियो कुझु न त बीमारी त आहे ई थी। अॼु मथे में सूर थो थिए, बुखार थो थिए, एक्सीडेंट थो थिए, या काथे माण्हू ग्लानी करे वठंदा आहिनि। वॾे वॾे गुरु संत सन्यासियुनि जी बि ग्लानी थींदी आहे, उन्हनि कहिड़ो पाप कयो, इहो पाप था करनि न, तव्हांखे बि था सिखाइनि। हाणे असांखे इहे ॻाल्हियूं असांखे पहिरियों केरु न ॿुधाए, केरु थो ॿुधाए, परमात्मा ई असांखे अची करे ॿुधाए थो न कि भई तव्हां चओ था असां कुझु ॿियो पाप नथा करूं। एॾे वॾे संत खे बि बीमारी थी आहे त परमात्मा स्वयं अची करे ॿुधाए थो कि उहो संत चए थो कि दुख मां थो ॾियां, तॾहिं हुनखे बि दुख थिए थो, छोकी हुन मुंहिंजे मथां कूड़ ॻाल्हाई, मां न ॾिनो आहे हुनखे दुख, लेकिन हुन अहिड़ो कर्म कयो अथई, एॾे सारे माण्हुनि खे चए थो कि भगवान जो दुख आहे हुनखे अमृत सम्झी करे पियो। भगवान ई सभु कुझु करे थो, कण कण में भगवान आहे, सभु कुझु भगवान ई थो करे।
चीटी मकोड़े मगरमच्छ नांग वलायूं सभिनि में भगवान सांप ॾसे थो त सम्झो भगवान ॾसे। अरे हुनजे ज़हर खे बि अमृत सम्झो। माण्हुनि खे केॾो गुमराह था करनि, खुदि त गुमराह थी विया ई आहिनि, साथ में एॾे सारे माण्हुनि खे बि गुमराह था करनि त ओतिरो पाप पईंदो आहे। अॼु तव्हां कोई ॻाल्हि कंहिंखे ॿुधायो, लेकिन तव्हां चयो न लिखल आहे, लिखियो कीअं आहे, तव्हां ॾिठो आहे की लिखल आहे ठीकु आहे, लेकिन तव्हांखे एतिरी सम्झ न आहे त स्वयं परमात्मा तुंहिंजी हाणे अची करे ज्ञान ॾेई करे बुद्धि जो तालो खोलंदो, चईंदो आहे की तव्हांजे मथां ॾाढे पापनि जो बोझो आहे, हाणे पाप करणु बंदि करो, हिक ॿिए जी बि ग्लानी निंदा न करो, मुंहिंजी बि न करो। अॼु भगवान खे चऊं था की भगवान सर्वव्यापी आहे, भगवान कण कण में आहे, भगवान कच्छ मच्छ अवतार वठी ईंदो आहे, भगवान दुख थो ॾे, इहे बि पाप करण बंदि करो। माण्हू हिक ॿिए जी ग्लानी करण बंदि करो, ठीकु आहे, हिन सां त माण्हू सोचे हिन सां ई असांखे दुख थिए थो, लेकिन परमात्मा असांखे एॾो ऊचो सत्य ॿुधाईंदो आहे अची करे कि तव्हां इहे बि जो चओ था न हिन जे कारण बि पाप, तॾहिं त भगवान खे सचो चईंदा आहिनि। अॼु भगवान खे सचो छो चईंदा आहिनि, चईंदा न भगवान सचो आहे, हीअं छो न चईंदा आहिनि, ये गुरु संत सन्यासी सच्चा आहिनि, चईंदा आहिनि भगवान सचो आहे, मतलब त इहे बि कुझु कूड़ ॻाल्हाइनि था, तॾहिं त भगवान खे सचो चईंदा आहिनि। जॾहिं बि कुझु अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे त ईअं थोरी चईंदा आहिनि अलाए साईं ॼाणे, अलाए कृष्ण ॼाणे, अलाए राम ॼाणे, चईंदा आहिनि भगवान ॼाणे। राम नाम सत्य है, राम अर्थात परमात्मा जो नाम ही सच्चो आहे, उनखे यादि करण ई सच जी राह ते तॾहिं असां हली सघंदा आहियूं, जॾहिं असां उनखे यादि कंदा आहियूं, उनजे ज्ञान खे ॿुधी करे असां पंहिंजे जीवन में सचो ठाहींदा आहियूं। उहे माण्हू चईंदा आहिनि सचखंड स्थापन करण वारो परमात्मा आहे। उहे असांखे ईअं ई सची ॻाल्हियूं ॿुधाए करे असांखां कूड़, जेको असां जन मां गॾु कूड़ ॻाल्हाईंदा आया आहियूं कि जो कुझु करे थो भगवान करे थो, कण कण में भगवान आहे, हिन कूड़ खां असांखे बचाईंदो आहे। जॾहिं असां इहो कूड़ ॻाल्हाइण छॾंदासीं न कि सभु कुझु भगवान थो करे, कण कण में भगवान, असां में तव्हां में भगवान, जेको करे थो इहो सभु भगवान जो ई, सभु सृष्टि रचियल आहे, भगवान ई अहिड़ी दुनिया ठाती अथई, भगवान नर्क जहिड़ी दुनिया न ठाहींदो, भगवान दुनिया ठाहींदो आहे स्वर्ग जहिड़ी सतखंड वारी। तो अगरि तव्हां सोचो ये नर्क त आहे ई सही, अगरि भगवान नर्क रचे तो माण्हू ईअं छो थो चए सतखंड जी स्थापना करण, सच्ची दुनिया स्थापना करण वारो भगवान, मतलब ये कूड़ी दुनिया है, ये हुन न ठाती अथई, ये असां विकार बुराइनि जी वश थी करे, रावण जी वश थी करे, रावण जी दुनिया में रही करे रावण जहिड़ा कम था करो न, तो भगवान थोड़ी तो सिखाए कि कूड़ पाप करो, विकारनि में वञी करे कम करो। ये सब केर तो सिखाए, रावण तो सिखाए। हिन समय हर एक जगह ते केरा रावण, अगर विकार बुराइयों कूड़ पाप ये त आहे न, त कण कण में भगवान न आहे हिन समय, कण कण में रावण अर्थात विकार बुराइयों। अॼु पत्थर थी करो दुख थिए थो, पत्थर में भी दुख ॾियण जी शक्ति आहे, दुख खे ॾींदो आहे रावण। तॾहिं असां इहे ॻाल्हि परिवर्तन कंदासीं न, अॼु खां अगरि तव्हां इहा ॻाल्हि मन में पकी करे छॾी, ऐं कॾहिं बि हा अॼु खां इहे कूड़ न ॻाल्हाइजो, न ई कंहिंखे चइजो कि भगवान हर जॻह आहे, भगवान तव्हां में मूं में आहे। तव्हां अगरि चओ था असां में भगवान आहे, त सुबुह खां वठी हाणे ताईं तव्हां केतिरो उल्टो सुल्टो ॻाल्हायो हूंदो, सोचियो हूंदो,
जाने अनजाने त करे ई वठंदा आहिनि, जाने अनजाने त करे ई वठंदा आहिनि। जेकर तव्हांजे ॿार खे कोई उल्टो सुल्टो चए त तव्हांजे मन में बि हुनजे ॿार जे लाइ बुरो आयो ई हूंदो। हिनजो ॿार बि हिनजो ॿार कहिड़ो सुधरल आहे, असांजे ॿारनि खे चए त भॻवान अगरि असांजे अंदर हुजे न त असां कॾहिं बि न सोचे त हिन करे असांखे इहा ॻाल्हि अगरि असां सुधारे छॾीए, स्वयं में परिवर्तन करे छॾीए, अॼु खां अगरि असां इहे न कयूं त पंहिंजो ॾाढो कल्याण थी वेंदो। असां ॾाढा पाप करण सां बची वेंदा। हिन समय सृष्टि ते कहिड़ो समय थो हले, हिसाब किताब चुकतो करण जो समय। त भॻवान सां बि असांजो हिसाब किताब, असां भॻवान जे लाइ बि जेॾो कूड़ ॻाल्हायो न त हुनजो बि असांखे पाप पईंदो। त अॼु खां असांखे ईअं न चइणो आहे की जेको करे थो भॻवान ई करे थो, भॻवान जी जहिड़ी मर्ज़ी, इहे दुख बि भॻवान ॾिनो अथई, सुख बि भॻवान थो ॾे। न, इहे दुख सुख सभु असांजी कर्मनि अनुसार असां भुगतऊं। भॻवान त असांजी मदद कंदो आहे, दुख खे सुख में परिवर्तन कंदो, असांखे शक्ति ॾींदो। त बाबा चए थो पोइ ॾिसो असांखां पाप घटि थींदा। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभें रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजीवी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान अशांति व हंगामे जे विच शांति जी कुंड जी अनुभूति कराइण वारा शांत स्वरूप। बाबा चए थो जॾहिं कहिड़ो बि स्थान ते हंगामो हूंदो आहे न, अगरि किथे लड़ाई झगड़ो थिए थो, हंगामो थिए थो, त उन समय न तव्हां हुन हंगामे जी तरफ़ न वञो। सम्झो कोई ॾाढो शोर शराबा था करनि, लड़ाई झगड़ा था करनि, जोर सां था ॻाल्हाइनि, तव्हांखे लॻे अरे विढ़नि न, त उन समय छा कजो, बाबा हिन समय यादि करे, ईअं न सोचो अरे वरी लड़नि न लड़नि, शांति शांति शांति, परमात्मा खे यादि करे शांति शांति शांति, या पंहिंजे मन में चइजो ओम शांति ओम शांति ओम शांति। भले मुख कान अचे, हुन समय माण्हू जो ईंदो न अरे वरी जोर सां चिल्लाईंदा, वरी लड़दा, या जॾहिं कंहिंजी आदत हूंदी आहे न चिल्लाइण जी, त उहो जीअं ई घर में ईंदो न त माण्हू चवंदा आहिनि अरे वरी आयो आहे, वरी विड़े न। ओम शांति ओम शांति ओम शांति, शांति शांति शांति, परमात्मा खे यादि करो। भले कोई लड़े न लड़े, त रोज सुबह शाम जॾहिं बि समय मिले न, ये परमात्मा खे यादि करे ईअं संकल्प कजो, मन में विचार कजो सभु शांत है, सब शांत है, सब शांत है। ये कम करो, सब सुखी हैं, सब सुखी हैं, सब सुखी हैं, सब परेशानियुनि सां मुक्त आहिनि, मुक्त आहिनि। असां जेतिरे सोचदासीं न ओतिरो ॾिसो तव्हांजे घर में सुख शांति ख़ुशी हूंदी। अॼु खां ईअं करे ॾिसो, तव्हांजे घर में आपे ई स्वर्ग थी वेंदो, आपे ई शांति थी वेंदी। स्लोगन स्वयं जी और सर्व जी चिंताउनि खे मिटाइण ई शुभ चिंतक। असां ॿियनि जी चिंताऊं ॿुधी करे माण्हू चिंता में अची वेंदो, माण्हू चवंदो मूंखे जॾहिं खां ॻाल्हि ॿुधाई अथई मूंखे चिंता थी वई। लेकिन असां ॿियनि जी चिंताऊं ॿुधंदे हुए बि हुननि जे लाइ छा संकल्प करो कि हिनजी सभु चिंताऊं ख़तम थी वञे। खुदि न वठो, ताकि कोई पंहिंजी चिंता वारी ॻाल्हि ॿुधाए, तव्हां परमात्मा खे यादि करो। ऐं जीअं त असां परमात्मा खे यादि करे परमात्मा खे सभु चिंताउनि वारी ॻाल्हियूं ॿुधायूं था, ऐं सोचो बसि हिनजी सभु चिंताऊं ख़तम थी वञनि, ख़तम थी वञनि, ख़तम थी वञनि। खुदि खे बि चिंता थिए थी त ईअं न चओ अरे मूंखे ॾाढी चिंता थी थिए, न, सभु चिंताऊं सभु ठीकु थी वञे, सभु ठीकु थी वञे, सभु ठीकु। ये सुठो सोचण जी बाबति के अभ्यास थो कराए। भई माण्हुनि खे अॼुकल्ह बुरो उल्टो सुल्टो सोचण जी आदत थी वई आहे न,
बाबा से तो हाणे ये आदत विझी सुठो सोचण जी। माण्हुनि जी आदत थी वई आहे सोचण जी अरे वरी विढ़े न। हाणे ईअं अभ्यास विझो न, कोई बि न विढ़ंदो आहे, कोई बि न लड़ंदो आहे, सभु शांत आहिनि, सभु सुखी आहिनि, सभु चिंताउनि सां मुक्त आहिनि। इहो सुठो सोचण जी आदत विझो। परमात्मा खे यादि कयो। छा ओम शांति, बाबा खे यादि करो।